जो माहौल इहो आहे त असां जेको रमज़ान जीन जो इब्तिदा में ईंदो आहे, असां रमज़ान जो तमामु वॾो इकराम कंदा आहियूं। काफ़ी जेको आहे माण्हू तरावीन में बीठा हूंदा आहिनि, पहिरें रोज़े ते, ॿिएं रोज़े ते, टें रोज़े ते। इन खां बाद में जीअं जो रोज़ा पंहिंजी बुलंदी ते पहुचंदा वेंदा आहिनि, पोइ इंसाननि जे अंदरि बि सुस्ती अचणु शुरू थी वेंदी आहे। पोइ असां बि जेको आहे पंहिंजो क़दम जेको आहे पोइ ते, हालांकि पोइ ते न करणु खपे। असांजो क़दम अञा बि जेको आहे रमज़ान में अॻिते हुजे। तरावी नमाज़ में केतिरो टाइम थो लॻे? थोरो टाइम त लॻे थो। इनाम केतिरो अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे? रमज़ान जे महीने जे अंदरि हिकु जेकॾहिं फ़र्ज़ु अदा कयूं था, हिकु फ़र्ज़ ते अलाह ताला केतिरो अजर थो ॾिए? 70 फ़र्ज़नि जे मुक़ाबले ॾिए थो। त रमज़ान मुबारक जे अंदरि हिकिड़ो फ़र्ज़ु अदा कयो। जेकॾहिं हिकिड़ो फ़र्ज़ु अदा कयो था, हिकिड़ी नमाज़ तव्हां पढ़ो था, इन जो मिसाल ईअं आहे जीअं ॿियनि महीननि में तव्हां 70 फ़र्ज़ अदा कया हुजनि। ऐं अहिड़ी तरह रमज़ान मुबारक जे अंदरि रुगो नफ़िल खे अदा करण सां बरक़ात नफ़िल या नफ़िल क़ाइम मक़ाम फ़र्ज़ जे बीहे थी। केतिरो अलाह ताला नेकी खे जेको आम करे छॾियो आहे। नमाज़ तरावी केतिरो भला अजुर मिले थो? नमाज़ तरावी जे अंदरि अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस जे मफ़हूम अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तरावी जे हर हिकु सजदे ते अलाह ताला 1500 जेको आहे नेकी ॾिए थो। तरावी जे हिकु सजदे ते 1500 नेकी मिले थी। ऐं केतिरो फ़ाइदो आहे? हिकिड़े सजदे में केतिरो टाइम थो लॻे? हिकिड़े सजदे में ग़ालिबन को 10 सेकंड लॻंदा हूंदा, 15 सेकंड को लॻंदा हिकिड़े जेको तरावी जे सजदे में। ऐं नेकी केॾी आहे? अलाह जे नबी फरमायो 1500 नेकी अलाह ताला बंदे खे तरावी जे हिकिड़े सजदे ॾिए थो। पोइ तरावी खे असां न छॾियो, तरावी खे जेको असां लाज़मी सां पकड़ियूं। असां